जय झूलेलाल दोस्तों। अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदसि हिकु पनीर जो नाश्तो जेको ॿारनि खे ॾाढो वणंदो। अॼुकल्ह ॿारनि खे जाम आदत पइजी वई आहे ॿाहिरों नाश्तो खाइण जी, त अॼु असां कुझु जेको घर में ठाहींदासीं जेको ॿारनि खे ॾाढो वणे। जय झूलेलाल दोस्तों, मां मुस्कान आहूजा और तव्हांजो स्वागत आहे मुंहिंजे चैनल हुनर मुस्कान का ते। इन लाइ खणंदासीं असां पनीर। हिते मां 300 ग्राम पनीर खयो आहे। उनखे बिल्कुलु नंढनि नंढनि क्यूब्स में कट कंदासीं। पनीर कीअं ठाहिजे इन जो वीडियो मां पहिरियों ई अपलोड करे चुकी आहियां, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स में आहे, ज़रूरु चेक कजो। हाणे खणंदासीं हिकु बाउल, उन में विझंदासीं असां ॾही जेका आहे कपिड़े या छाणीअ में पहिरियों कलाक खनि रखणी आहे जीअं उन मां एक्स्ट्रा पाणी निकिरी वञे, जंहिंखे चइबो आहे हंकड़, उहो उनजो इस्तेमालु करिणो आहे। उन खां पोइ विझंदासीं 1 कप कॉर्न, 2 शिमला मिर्च बिल्कुलु सना सना कटियल, 3 बसर, थूम अदरक ऐं सावन मिर्चनि खे कुटे करे विझंदासीं जेके लॻभॻि 2 चमचा आहिनि, 10 ॻड़ियूं थूम जूं, 1 इंच अदरक ऐं 2 सावा मिर्च विधा आहिनि। हाणे हिन में विझंदासीं 1 चमचो हैड, लूणु, इन खां पोइ हिन में विझंदासीं 1/2 चमचो चाट मसालो, कश्मीरी ॻाढ़ा मिर्च लॻभॻि 1.5 चमचो आहिनि इहे, किचन किंग मसालो 1 चमचो, धाणा 1 खां 1.5 चमचो, सभिनी जूं मापूं मां लिखियूं आहिनि। 1 चमचो कसूरी मेथी विझंदासीं, अधु लीमे जी रस, कौड़ो तेल 4 खां 5 चमचा। इन्हनि सभिनी शयुनि खे चङी तरह मिक्स करणो आहे। हंकड़ इस्तेमालु करण जे करे जेको इहो असांजो मसालो ठहंदो उहो ड्राई ठहंदो। पनीर जा क्यूब्स नंढा नंढा हूंदा त हर बाइट में पनीर ईंदो आहे, जंहिंसां इहो सैंडविच जेको आहे ॾाढो बढ़िया लॻंदो आहे। त इहो पनीर असां हिन में विझंदासीं। इहो पनीर बुरे न। हिते मां हाणे ब्राउन ब्रेड खई आहे, तव्हां चाहियो त नॉर्मल ब्रेड बि खणी सघंदा आहियो। इन ते पहिरियों लॻाईंदा सॉसेस, त हिते मां शेज़वान चटनी और टोमेटो सॉस ॿिन्ही खे मिक्स करे इहो चटनी ठाही आहे। 2 चमचा शेज़वान चटनी और 4 चमचा टोमेटो सॉस। मथां हणंदासीं 1 चमचो मेयोनीज़। मेयोनीज़ हणण खां पोइ असां हिन ते विझंदासीं जेको असां पनीर जो मिक्सचर ठाहियो आहे उहो विझंदासीं, 2 खां 3 चमचा। जेको मिक्सचर आहे उहो आलो न हुअणु खपे, ॾिसो हिन तरह सुको ई हुअणु खपे, त असांजा टोस्टर जेके आहिनि ॾाढा बढ़िया ठहंदा। इन खां पोइ इन जे मथां असां रखंदासीं ब्रेड ते बि मां टोमेटो सॉस और शेज़वान चटनी मिक्स करे हई आहे। इन खां पोइ असां हिनखे कंदासीं ग्रिल। ॿिन्ही पासे चङी तरह सेकणो आहे। इहो असांजो टोस्टर ॿिन्ही पासे क्रिस्प और कुरकुरो तैयार थी वियो आहे। ऐं हिनखे गरमा गरम सर्व कंदासीं। इहे ॾाढा टेस्टी आहिनि, ॿारनि खे ॾाढा पसंदि ईंदा। त हिकु दफ़ो ज़रूरु ठाहिजो ऐं मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त तव्हांखे इहे सैंडविचिस कीअं लॻा। पनीर टिक्का सैंडविचिस तव्हां हिन जे मथां थोरी सी चीज़ बि विझी सघंदा आहियो। और तव्हां मुंहिंजे चैनल खे अगरि सब्सक्राइब न कयो हुजे त ज़रूरु सब्सक्राइब कजो।